बिल्कुल आयो बिल्कुल यार सही गल है परे थी विया ठहनि ई न पिया 12 साल 10 साल 15 साल थी विया हिकु दफ़ा ठाहियो पोइ अॻिते हर कंहिंजी सेक्शन में दुआ कयो दुआ कयो इंशाल्लाह मां साईं हूँ तो उस्ताद आहियां HST 19 ग्रेड जो हेडमास्टर आहियां हाई स्कूल में सी हायर सेकेंडरी जो हेडमास्टर आहियां हाँ ज़मींदार भी आहे से भाई सही कणक से ॿियो असां वटि से कणक ऐं मूंगफली थींदी आहे साईं फुटी बि थिए थी वावण ऐं मूंगफली बि थिए थी असां वटि हिन इलाइक़े मूंगफली इनकम तो मूंगफली में आहे हाँ से बिल्कुलु सुठी आहे सही बिल्कुलु ख़र्च थोरो ऐं बिल्कुलु असांखे मूंगफली जेका आहे उहा तमामु सुठो पैदावार ॾिए थी साईं उहो छा आहे की पहिरियों असीं पाणी छॾे हिकु ॿ हर ॾेई करे पोइ वरी छा आहे त हिकिड़ा माना पेरनि सां पटा कढंदा आहियूं पटो कढे पोइ उन में ॿ दाणा ॾींदा वेंदासीं पेरनि सां सिधो पटो निकिरंदो आहे असांजे हिते लैन सां कढंदासीं पोइ छा आहे ॿ फुट ते असां बाक़ाइदे ॿ दाणा ॾींदा वेंदासीं हेॾा बि 2 फुट हीअं बि 2 फुट पोइ उहा जेका आहे माना जीअं पाणी वरी छा आहे 10-15 ॾींहं जीअं मथे थी वेंदी 22 ॾींहं वरी पाणी ॾींदासीं वरी पाणी त ॿूढ़ो थी वेंदो फर्स्ट क्लास वरी अहिड़े नमूने पाणी ॾींदा जीअं जीअं मूंगफली पाणी मंगंदी वेंदी ईअं ॾींदा वेंदासीं इंशाअल्लाह ताला हा साईं 22 23 ॾींहं ते 25 ॾींहं ते बसि इन जे विच में ॾियणो आहे हाणे तूं ज़मीन तयारु कई तूं ने ॾिना हिकु ॿ हर ॾेई करे ज़मीन तयारु कई बिल्कुलु ठीकु आहे ज़मीन तयारु थी वई हाणे तूं उन में हर 2 फुट ते मूंग विझंदई हा 2 फुट ते मूंग उन खां पोइ उन खे पाणी ॾींदो न उन महिल न ॾींदासीं हू पाणी थी वेंदी हू साईं पहिरियों पाणी ॾींदासीं न साईं रेज थियल हूंदो उन ते जीअं रेज वरी वट जॾहिं ज़मीन ईंदी पोइ असीं खेड़ ॿियल ॾींदासीं हर ॾेई करे पोइ बाक़ाइदे के रसी ते कढंदा आहिनि के पंहिंजा होशियार हूंदा आहिनि उहे सिधो पटो कढी वेंदा 2 फुट ते पटो हूंदो 2 फुट ते 2.5 ते 3 ते एतिरो हूंदो पोइ हाणे त साईं मूंगफली असां वटि को बिज जीअं मुख़्तलिफ़ बिज अची विया आहिनि के चाइना जा अची विया आहिनि के ॿिया अची विया आहिनि अहिड़े नमूने बिज जेके आहिनि बिज जे लिहाज़ सां असां पटो ओतिरो कढंदासीं पोइ हिन वक़्तु जेको हिन साल जेका मूंगफली लथी आहे माशा अल्लाह जा लख अहसान तमामु बहितरीनु लथी आहे साईं छाजे करे जो अघु बि हुयो ऐं लथी बि सुठी आहे तमामु तव्हांजे दुआउनि सां हा साईं हीउ छा आहे थोरो वॾो थी करे पोइ हीउ खिंडंदो आहे हीअं जीअं बल थी वेंदी आहे हीअं ज़मीन ते खिंडी वेंदो आहे हेॾो हीउ पौधो खिंडंदो हेॾो हीउ पौधो खिंडंदो पोइ ॿई गॾिजी वेंदा पोइ हुनजो मुंड जेको आहे उहो सॼो मूंगफली में भरिजी वेंदो बाक़ाइदे कंहिं में अधु किलो कंहिं में किलो कंहिं में पा अहिड़े नमूने मूंगफली निकिरंदी हर वर्क आहे पोइ पाणी ॾींदव हर ॾेई करे हर ॾेई जीअं पहिरियों पाणी छॾींदासीं पोइ हर ॾींदासीं मथां 2 ॾींहं हर ॾींदासीं खेड़ ॿियल 2 हर ॾींदासीं अगरि पनी खे तव्हां हर ई न ॾिनो आहे त पाणी ॾींदव पाणी ॾेई वरी हर ॾींदव न साईं वरी न बसि उहो हर जेको ॾिनो उहो खेड़ ॿियल ॾेई हर उन खां पोइ पटो कढंदासीं हाणे तव्हां कंदव बनी खे तयारु हा तयारु कंदासीं तयारु करे हर वर ॾेई करे बनी तयारु कंदव बिल्कुलु तयारु उन खां पोइ वरी रेज छॾंदासीं तव्हां पुछां थो न हर वर ॾेई पोइ तव्हां रेज छॾंदासीं पोइ जॾहिं पाणी बनी खणी वेंदी ऐं वट ते ईंदी उन में थोरी नमिश अलाए बिल्कुलु उन में कढंदे पटो कढंदासीं हा पटे ते पोइ छा आहे 2 फुट ते बाक़ाइदे मूंगफली हीअं हेतिरो हाथी हणंदा वेंदा 2 फुट ते बाक़ाइदे मूंगफली ॾेई वरी मिटी मथां ॾेई छॾींदासीं 2 फुट